बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। इबरत न्यूज़ वेदर सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन। ख़ासि के लिए मांखे ॿुधायूं त अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको असां मांखे ॿुधायो त गजगोड़ खेमण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जा वसकारा थींदा। ओलह जे सिस्टम मां हिन वक़्तु गाज़ी अहमद शहर में जेको आहे सो बरसाति जो सिलसिलो जारी आहे। अहिड़ीअ तरह कराचीअ जे मलीर काठोड़ वारे इलाइक़नि समेत कराची डिवीज़न, हैदराबाद डिवीज़न, शहीद बेनज़ीराबाद, नवाबशाह डिवीज़न समेत ओलह, उत्तर ऐं विचोली सिंध में गजगोड़ खेमण ऐं तेज़ हवाउनि सां बरसाति जा वसकारा जारी आहिनि। अव्हांखे असां स्क्रीन ते बि ॾेखारे सघूं था, बादल ॾिसी सघो था। स्क्रीन ते तव्हां बादलनि खे ॾिसी सघो था त गजगोड़ सिंध जे जेको आहे सो मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति जो सिलसिलो जेको आहे सो जारी आहे। खेमण जेको आहे सो ऐं गजगोड़ सां गॾु किन हंधनि ते हल्की बरसाति आहे, किथे बूंदाबांदी ऐं किथे विचोली बरसाति आहे। नवाबशाह ज़िले जे काज़ी अहमद, बचलपुर, दौलतपुर, जामशोर ज़िले जे सेवण, सन, माझंद वारे इलाइक़नि में, जॾहिं त नूरियाबाद जे जाबलू इलाइक़नि में बरसाति जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद ज़िले जे कुझु हिसनि में बरसाति जो सिलसिलो ऐं मेहर समेत कुझु हिसनि में जेको आहे सो बरसाति जो सिलसिलो जारी आहे। जेको असां अव्हांखे बरसाति जा ई मंज़र ॾेखारिया। साथी रिपोर्टर फारूक जुनेजा सां गॾु ग़ुलाम हुसैन। ख़ासि के लिए इबरत न्यूज़ वेदर मां ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।